कहीं शहर जो हूंदो ईअं हूंदो सॼी काइनात जे लाइ न असांजो महबूब मोहम्मद करीम सॼी काइनात जे लाइ नबी बणजी आया फरमाई त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुरान शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्ब आलमीन ओरे फरमाई त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूबा तोखे उन आलमीन जे लाइ रहमत बणायो ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चइजे त जिते रब जी रुबूबियत आहे उते इमामुल अंबिया साईं जन जी रहमत आहे ॻाल्हि सम्झ जेकॾहिं रब जी रुबूबियत आहे उन खां त का ॻाल्हि ॿाहिरि आहे ई कोन त इमामुल अंबिया साईं जन जी रहमत खां का जॻह ख़ाली न आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हेरे फरमाई त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ अल्लाह जो जेको रब आलमीन जो होरे फरमाई त तोखे महबूब उन्हनि आलमीन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो अथव पोइ ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त जिते ख़ुदा जी रुबूबियत उते महबूब मोहम्मद करीम जी नुबूवत ॻाल्हि सम्झ में आई इमामुल अंबिया साईं जन पंहिंजी हयातीअ में ॿ आङुरियूं ॾेखारियूं ॿ आङुरियूं साईं जन फरमायो त हे मुंहिंजूं ॿ आङुरियूं ॾिसो था साबिन चो ॾिसूं था पाण फरमायो त मां ऐं क़यामत ही मां त हीअ क़यामत मां ऐं क़यामत ईअं आहियूं जीअं ॿ आङुरियूं माना इन्हनि ॿिनि आङुरनि जो मतिलबु छा आहे त हिन ॿिनि आङुरनि जे विच में टी आङुर न फुटंदी टी त खणी पासे सां आहे पर ॿ आङुरियूं जेके ॾेखारियूं फरमायो त इन जे विच ते टी आङुर न ईंदी माना मां ऐं क़यामत ते मुंहिंजी नुबूअत हलंदी विच ते को ॿियो नओं नबी न ईंदो हाणे पाण साईं जन जी उमिरि मुबारक दुनिया जे इतबार ऐं दुनवी उहा कुल 63 साल मौलाना अव्हांखे ॿुधाए पियो साईं जन तव्हांखे ॿुधाया पियो त साईं जन जी 40 साल ज़िंदगी थोरो तवजो कजो कॾहिं कॾहिं इते बि मुगालतो थींदो आहे अॼु मां अव्हांखे ॿुधायां थो इमामुल अंबिया साईं जन नुबूअत जो ऐलान करण फरमायो जीअं मौलाना तव्हांखे ॿुधायो त 40 सालनि खां पोइ 40 साल ज़िंदगी मके में गुज़ारियो वापार कयूं उथणु वेहणु खिलणु ॻाल्हाइणु घुमणु फिरणु मामलात सभु इमामुल अंबिया साईं जन मके पाक में कया अचानक जीअं मौलाना ॿुधायो त 40 सालनि खां पोइ साईं जन सफ़ा जबर ते बीह करे मके वारनि खे सॾे करे चयो त मां अलाह जो नबी थी वियो आहियां मूंखे अलाह नबी बणायो जीअं मौलाना ॿुधायो त किन हा आमना कई किन इनकार कयो इनकारनि में संदन चाचो बि आहे जंहिंजो नालो अबू लहब आहे उन ते हीअं हथ मथे करे चयो त तब्बलक या मुहम्मद नऊज़ बिल्लाह हालांकि हुजे तुंहिंजे लाइ मुहम्मद तूं असांखे इन कम लाइ सॾियो आहे नबी से मथे जबल ते बीठा हेठि बीठो हीअं करे अल्लाह ताला इहा शइ बि गवार न कई तोड़े जो महबूब साईं जो चाचो पोइ हिन क़ुर में फरमाई त तब्बत यदा अबी लहबी व तब ख़बरदार तूं मुंहिंजे महबूब ॾे ईअं इशारा थो करे इहे तुंहिंजा ॿई हथ तबाह हलाक थिया माना 40 साल हारां इमामुल अंबिया साईं जन अम्मा साइण जे पेट में हन तॾहिं बि नबी हन अम्मा साइण जे पेट में मां हेॾे थो अचां दुनिया में हूअं आलम अरवाह में छा आहे आलम अरवाह में इमामुल अंबिया साईं जन फरमायो त अल्लाह ताला हिकु महल थोरो मुंहिंजे ॻाल्हियुनि खे तवजो सां ॿुधो साईं जन फरमायो त अल्लाह ताला जेको रूह चवंदा न रूह छा खे चवंदा हो कंहिंखे ख़बर ई कोन्हे रूह हिकिड़ो अल्लाह जो अमर अल्लाह जो हुकुम उहो छा आहे कंहिंखे ख़बर न केवल जहिड़ी सूरत अथसि न माकोड़े जहिड़ी सूरत अथसि न कंहिं जानवर जहिड़ी न कंहिं पखी परिंद जहिड़ी चवंदा रूह छा आहे इहा बि हिकिड़ी अल्लाह जी मखलूक आहे उन जे लाइ क़ुर पाक में अल्लाह साईं फरमायो त महबूब तोखां यसअलूनक अनिर रूह तोखे रूह जे बारे में तोखां सुवाल था कनि त रूह छा आहे चवे महबूब त रूह इहो अमर अल्लाह जो कंहिंखे ॼाण न आहे त रूह छा आहे वेठा हूं त आहे अचानक ख़बर तॾहिं भई किरी पियो चवंदा रूह परवास थी उहो रूह छा आहे कंहिं अॼु ॾींहं ते ॾिठो कोन्हे इमामुल अंबिया फरमायो त इहो अल्लाह जो मामिलो आहे इहा बि मखलूक आहे छा फरमायूं इहा मखलूक साईं जन फरमायो त रूहनि खे अल्लाह ताला पैदा कयो थोरो तवजो कजो हाणे मां मथे थो वञां सभ खां पहिरियों अल्लाह ताला रूह पैदा कया ऐं हिकु महिल पैदा कया आदम अलैहिस्सलाम में जेको रूह हो न वरी जेको क़यामत ताईं आख़िरी रूह माण्हू में पवंदो इहे रूह सभु हिकु महिल पैदा थिया
सभिनी जा तव्हां असांजा असांजे अबनि ॾाॾनि जा असांजे औलाद जा पोइते जेके बि ईंदा इहे हिकु महिल पैदा थिया हिकु महिल पैदा थी करे अलाह सभिनी रूहनि खे पैदा करे हाणे थोरो तवजो कयो हे क़ुरान पाक थो पढ़ा अलाह ताला फरमाए थो रूहनि खे त अलस्तु बिरब्बिकुम ख़बर ॾियो मां तव्हांजो रब न आहियां रूह छा आहिनि अलाह जो मामिलो अलाह जो अमर आहे ॾिसण जहिड़ी शइ कोन्हे अलाह छा आहे अलाह थो चए रसूल थो चए अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त रूहनि सां ख़ुदा ख़िताब कयो त अलस्तु बिरब्बिकुम माना आहे त मां तव्हांजो रब न आहियां छा न आहियां मां रब तव्हांजो अलाह रूहनि खां पुछा कयो इमाम लंबिया फरमायो त रूहनि जवाब ॾिनो त क़ालू भला रब तूं वाकई असांजो रब आहे तूं असांजो रब आहे हाणे थोरो तवजो कयो साईं जन फरमायो त सभिनी खां अवल रूह जेको अलाह ताला पैदा कयो उहो मां मोहम्मद करीम जो कयो शुरुआत त थी न इहे हिकु महिल ठहिया पर जेको पहिरियों थियो उहो इमाम लंबिया साईं जन जो रूह मुबारक साईं जन फरमायो त जेॾी महिल अलाह ताला पुछा कई त अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां साईं जन फरमायो त सभ खां पहिरियों जेको आवाज़ रूह मां निकितो उहो मुंहिंजे मां निकितो भला हाओ मुंहिंजा रब साईं जन फरमायो त मुंहिंजे भला खां पोइ सभिनी रूहनि जो जवाबु आयो भला कारो भला 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 हाओ साईं तूं असांजो रब आहे सभ खां पहिरियों इमाम अंबिया साईं जो रूह मुबारक साईं जन तॾहिं खां वठी पाण फरमाइनि थोरो तवजो कजो साईं जन फरमायो हाणे इहे रूहनि खां पोइ अलाह तबारक व तआला मलाइकनि खे चयो त मां ज़मीन ते हिकिड़ो पंहिंजो ख़लीफ़ो थो मोकिलियां इंसान थो मोकिलियां ख़लीफ़ो इन्नी जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा मां ज़मीन ते हिकिड़ो ख़लीफ़ो थो मोकिलियां हाणे आदम अलैहिस्सलाम जी वरी शुरूआत थिए थी रूह त ही अॻे रूहनि जी जमात वेठी आहे हाणे इंसानी मादे में इंसान वारो ढांचो थो ठहे अल्लाह ताला उहो ढांचो सभ खां पहिरियां साईं जन फरमायो आदम अलैहिस्सलाम जो मिटीअ में मिटी पाणी इन सां इंसान जो वजूद ठहियो आहे मिटी पाणी पोइ उहो कीअं तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो त जेको माण्हू ठहे थो इन में जेके न मादो जेको ॿार ॼणण वारो थिए थो उहो बि ग़िज़ा सां थिए थो उहो ग़िज़ा मिटीअ मां पैदा थिए थो मिटी ऐं पाणीअ सां इंसान जो वजूद ठहे थो उन्हनि खे सूरतूं अलाह ताला इहे ॾेई करे कंहिं पाणीअ जो कहिड़ो नालो रखियो कहिड़ो जो रखियो पर शुरूआत इहा आहे ग़िज़ा इंसान जी मिटी साईं जन फरमायो त कुंत नबियन मां नबी हुयुमि व आदम बैनल माए वतीन ये इमाम लंबिया साईं जी ज़बान जा लफ़्ज़ तो ॿुधायां साईं जन फरमायो त मां नबी हुयुमि आदम जो वजूद अञा मिटी ऐं पाणीअ में ॻोहे जे पियो फ़रिश्तनि खे हुकुम तो ठाहियोसि पंहिंजे रब कुदरत सां ठाहियो इंसानी ढांचो उहो मिटी ऐं पाणीअ में गॾियल हुयो अलाह ताला मूंखे नुबूअत जो ताज अॻे ॾेई छॾियो कौन तो नबी व आदम बैनल माए वतीन आदम जो वजूद अञा मिटी ऐं पाणी में मां नबी मां तव्हांखे ॿुधायुमि त रूह पैदा थिया तॾहिं साईं जन फरमायो सभ खां पहिरियों मुंहिंजो रूह जवाब में सभ खां पहिरियों इमाम लंबिया साईं जन जवाबु ॾिनो त भला हाणे हेॾे अचो जॾहिं इंसान जी तख़लीक़ थिए थी साईं जन फरमायो त मूंखे अलाह ताला नुबूअत जो आख़िर ज़मान नबीअ जो ताज अॻु में ॾेई छॾियो आदम जो वजूद अञा मिटी ऐं पाणी में ॻोहिजे अलाह ताला अॻु में चई छॾियो त आख़िर ज़मान नबी हे थी हा न माना त ॼमंदे ॼाम जंहिंखे चई पोइ सिलसिलो हलियो सिलसिलो हलंदो रहियो आदम अलैहिस्सलाम ठहियो जो मौलाना अव्हां खे ॿुधायो त आदम अलैहिस्सलाम खे न अबो न अमा अलाह पंहिंजे कुदरत सां ठाहियो हूअं इंसान जी शुरूआत कीअं ईअं ॿुधायां न अबो आहे न अमा अकेलो पियो थो जन्नत जा मदा वठी अचानक ईअं किताबनि में ईंदो आहे त हिकिड़े दफ़े सुम्ही पियो त निंड अची वियसि उथियो त ॾिठे न ॿियो अलाए छा बीठो आहे ॾिठई त विया मां कीअं हे कीअं अलाए छा अल्लाह ताला को पुछा कई तरह हे छा आहे अल्लाह ताला फरमाइस त ज़ौज या तुंहिंजी ज़ाल आहे किताब में ईंदो आहे त ओ हिकु खॿीअ पासीरीअ खां अल्लाह ताला हितां छिके करे वरी ॿी हवा साइण खे कढी छॾियो हाणे हिन त अॻे कोई इंसान ॾिठो ई कोन हो आदम अलैहिस्सलाम अकेलो अचानक जो ॿी हिकिड़ी वॾी हिकिड़ी बला ॾिठई त हैरान थियो हे अलाए वरी छा थी मां त आहियां पर हे छा थियो तॾहिं पुछा कई रब खां रब हे केरु अल्लाह से फरमाइस त तुंहिंजी ज़ाल माण्हू करे करे चवंदा अथव ॼट माण्हू ईंदा आहिनि पोइ संभरी ईंदा आहिनि अॼु मौलवियुनि खे भुलाईंदा पोइ वरी अची मौलवियुनि खां पुछंदा आहिनि त आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ियो ईअं पुछंदा आहिनि तव्हां वटि आहे अलाए कोन बाक़ी कॾहिं चङा पाण खे सियाणा सम्झंदा उन्हनि खां जेका पुछो त तुंहिंजे पड़ ॾाॾे तड़ ॾाॾे जो निकाह कंहिं पढ़ियो त हुनखे पंहिंजे पड़ ॾाॾे जो निकाह न ईंदो मौलवीअ खे भुलाइण जे लाइ वरी आदम अलैहिस्सलाम जी पुछा कंदो आहे
मिड़े ये माण्हू में हिकिड़ी फितरत आहे त मौलवीअ खे कीअं मुझायां ई कंदा सो अल्लाह फरमाए त तुंहिंजी ज़ात ॾिठई चईंसि हाणे ॿई ॼणा पिया घुमो फिरो पर वला तक़रब हाज़िहि शजर हिन वण जे हेठि वेझो न वञो इन खे हथ न लाजो पिया क़ुर थो चए त शैतान दुश्मन त हुयो न ॿुधो त वॾो वाक़ियो त इन आदम अलैहिस्सलाम जे करे अल्लाह शैतान खे लानती बणाए जो सजदो न कई इमामुल अंबिया साईं जन फरमायो आदम जो वजूद जा मिट्टी पाणी में मांखे अल्लाह ताला नुबुवत वारो ताज अॻ में ॾेई छॾियो मां पाण ॼमण खां अॻ में नबी वरी अम्मा जे पेट में आया पाण नबी अम्मा साईं फरमाए थी मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया मूंसां अजीब वाक़ियात रूनमा पिया थियनि मां हीअं हलां पई त मूंखे आवाज़ ग़ैबी पिया ॿुधण में अचनि जंहिंखे चवंदा हो त भाउ अलाए ग़ैब जो आवाज़ आयो अलाए ग़ैबात जो आवाज़ चवंदा न ग़ैब आवाज़ अम्मा साईं फरमाए थी अचे पियो त बुशरा लकी या आमिना आमिना तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट में जेको बच्चो आहे सैयदुल अव्वलीन वल आखिरीन अॻियनि ऐं पोयनि जो सरदार आमिना तुझे पेट में जेको बच्चो आहे इहो अॻियनि ऐं पोयनि जो सरदार अॻियां माना आदम अलैहिस्सलाम ताईं पोयां जेके क़यामत ते पैदा थींदा सभिनी जो सरदार इहो तुंहिंजे पेट में बच्चो हुजे अम्मा साईं फरमाए थी उन बच्चे पेट वारे जी करे मूंसां अजीब वाक़ियात रूनमा थींदा मके पाक जी पथरीली ज़मीन सॼो जबल आहे अम्मा साईं फरमाए थी त ॿियो त कोई इंतज़ाम कोन हूंदो मिड़े मिसकिनी हाल ग़रीबी हाल पंहिंजूं बकरियूं हूंदियूं पंहिंजे घर खां ॿाहिरि मिड़े चारींदी बि हुयसि बकरियूं बि चारणु नबियनि सभिनी जी सुनत अथव ॾाढ़ी रखण बि सभिनी नबियनि जी सुनत सभिनी नबियनि जी अम्मा साईं फरमाए थी त जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया त बकरियूं तंग करणु छॾे ॾिनो बाकरो माल ॾुखियो हूंदो आहे कंहिं महिल हेॾे भॼे कंहिं महिल हेॾे भॼे अम्मा साईं फरमाए जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट बतन अतहर में आया हाणे बकरियुनि तंग करणु छॾे ॾिनो मां हलां त बकरियूं मुंहिंजे पोयों हलनि जे मां बीहां त बकरियूं बीही रहनि अॻिते न भॼणो तंग करणो ख़तमु अम्मा साईं फरमाए थी मां इन पथरीली पेरनि ज़मीननि ते पेर पई रखां त मूंखे महसूसु पियो थियो त पेर अब हिन फरासीअ ते पेर रखंदो वरी ॿाहिरि फर्श ते पेर रखंदो त फ़र्क़ु थींदो हिन जे हेठो ॿियो गतो बि पियल आहे नरम अम्मा साईं फरमाए थी इन मां पथरनि ते हलां पई त ईअं मुंहिंजा पेर नरम जाइ ते पिया वरी ॾिसां पई त का शइ आहे बि कोन नरम थो अञा ॾिसां पई त उहे पथरियूं मुंहिंजे पेरनि ॾियारो नरम मेण वांगुरु बणिजी वियो अम्मा साईं फरमाए थी कंडनि ते पेर रखां पई त कंडा बि नरम पिया थियनि ॼाणी वाणी कंडनि ते पेर ॼाणी वाणी पेर पई रखां पथरनि ते पेर नरम मां सम्झुमि त इहे बचे जे करे अम्मा साईं फरमाए थी खूह जबल जा हेठि तमामु पाणी कढण में ॾाढी ॾुखियाई पर जे मां वञा खूह ते त पाणी छोलियूं ॾींदो ॾींदो किनारनि ते अचे हथनि सां पाणी कढी वठां मुंहिंजे करे ॿियूं औरतूं बि पाणी आसानी सां कढी वठनि हे मुस्तफ़ा हाणे अची विया पेट मुबारक जो जे चवंदा आहिनि त ॼमंदे ॼा साईं जन जॾहिं ॼाया अम्मा साईं फरमाए थी ॼमण महिल हिकिड़ो नूरानी तजल्लो मां उहा जॻह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला मूंखे ज़ियारत नसीब फरमाई आहे जंहिं जाइ ते इमामुल अंबिया साईं जन जे लाइ निस्बत आहे त साईं जन इन जॻह में ॼाया मां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हां सभिनी खे उहा ज़ियारत नसीब फरमाए सफ़ा मरवे जे पासे रोड जे वट ते उहा जॻह जंहिंजे लाइ मशहूरु आहे इमामुल अंबिया साईं इन जॻह में ॼाया इन घर में ॼाया हाणे उते हुननि लाइब्रेरी कई आहे किताबनि जी पर जॻह उहा आहे उनजे भिक में जबल कुबेस आहे वॾो जबल अम्मा साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा ॼाया त हीअं नूरानी लाट थी अब टार्च जो घुरायो का भली छा चवंदा हथ बत्ती टार्च जेकी भली हुजे हीअं जो हणो त ओ परे वञी पई ॾेखारे ईअं थींदो आहे अम्मा साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा ॼाया त ईअं नूरानी हिकिड़ो लाट ईअं थी वई त मूंखे शाम जूं मालातूं नज़र आयूं तव्हां हितां जो टार्च भली हणो त अमरोड शरीफ़ कोन ॾेखारबो न ॾेखारो न केॾी बि भली हुजे अम्मा साईं फरमाए थी हीअं जो तजुलो थियो त मूंखे होॾो जूं महलातूं नज़र आयूं शाम जूं किताबनि में ईंदो आहे त अम्मा खे महलातनि ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत हुई तॾहिं किताबनि लिखियो आहे त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जी तामीर कई ऐं इस्माइल अलैहिस्सलाम ॿिन्हिनि पीउ पुटनि ॿई नबीअ सुहारा उन्हनि तामीर कई तंहिंखां पोइ दुआ घुरियो त रब साईं हाणे हिन वरी बैतुल्लाह जे लाइ को अहिड़ो असां मुंहिंजो पैदा कर जंहिंजो फैज़ बैतुल्लाह सां टच हुजे लॻल हुजे जो हिनखे क़यामत ताईं ॼण त हिनजी हिफ़ाज़त पई थिए हिन जी आबादी पई थिए ऐं हिन जाइ खे आबाद अॼु इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला उहा दुआ क़बूल फरमाए इमामुल अंबिया जहिड़ो बच्चो मके पाक में पैदा फरमायो अम्मा साईं फरमाए थी या नूरानी लाट जो वई शाम मुल्क में ऐं शाम में वञी इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़बर ते पहुती त इब्राहिम जेकी दुआ घुरी आई अॼु क़बूल पई थी मुस्तफ़ा अची वियो मके पाक अम्मा साईं फरमाए थी त उन कुबेस जबल जे चोटीअ तां मूंखे आवाज़ ॿुधण में आयो त मके वारो जंहिंजे लाइ अल्लाह ताला काइनात जोड़ी अॼु उहा हस्ती मुहम्मद करीम जे नाले सां तव्हांजे शहर में पैदा थी चुकी आहे उहो हिकिड़ो जिन हुयो जेको नबी साईं जे तारीफ़ में नात मौलूद पियो चयो उहो कुबेस जबल हाणे ईअं सम्झो त इमामुल अंबिया ॼमंदे
जमण को अगु नबी, जमण महल नबी, अम्मा जे पेट में नबी, बार आया नबी, नंढड़ा होया अम्मा दाई हलीमा जा वाक्या बुधा तव, डुबरी सवारी ते पर तेज थी वे जॾहिं मुस्तफा वेठा। नबी हलन पया त शाम पर मथो ककर पियो करे। नबी हलंदे हलंदे 40 साल जिंदगी गुजारण खां पोइ ऐलान बाद में, नबी अगई आहिनि पर ऐलान बाद में थो थिए। वो 40 सालन खां बाद में ओ सफ़ नूर जबल, जगह जबल नूर चवंदा गारे हिरा, साईं जन उते होया इबादत में। जिब्रील अमीन आयो कुरान पाक जी इहे आयतूं खणी, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। केसो तमाम वॾो हे मेराज जो महीनो रजब शुरू थी वियो आहे न। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे मेराज सम्झण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। इहा बि अल्लाह ताला जी का कुदरत आहे, आम कंहिंजे सम्झ जी ॻाल्हि कोन्हे। तॾहिं त अबू जहल मौक़ो ॾिठो ऐं ॾिठई त विया वॾो ॻाल्हि करे थो मोहम्मद अमीन। हाणे अॼु अबू बकर खे इन मसइले में भुलाए विझाईं, मुझाई। अबू बकर सिद्दीक़ काले ॿाहिरि वियलो, जेसिताईं ओॾे घर खां ॿाहिरि निकितो अबू जहल वञी अॻे रस्तो वरितो अबू बकर सिद्दीक़ जो। अबू बकर तो में कमु आहे, अहिड़ो कमु आहे। अबू जहल कहिड़ो कमु आहे? चई यार ॻाल्हि त ॿुध कहिड़ी। चए को जो माण्हू चवे त मां राति वियुमि बैतुल मुक़द्दस, वरी उतां वियुमि आसमान ते, वरी अलाह सां मुलाक़ात करे मोटी आयुमि, वरी घर में आयुमि अॼु पहुत में, अञा बिस्तरो बि गरम हो, कुंडो बि लुॾे पियो। इहो माण्हू सचो सचो थो चए कूड़ थो चए? अबू जहल तो पुछे अबू बकर सिद्दीक़ हो। अबू बकर सिद्दीक़ हुन निहारे करे तो अहिड़ी ॻाल्हि कंहिं कई आहे? ॻाल्हि सम्झण खां त मथे आहे न। तव्हांखे जो कहिड़ो माण्हू चवे त राति मां हिते तव्हांजे हिन छा चवंदा हुओ नौशर अबड़ो ॻोठ कहिड़ो आहे? साता नौशर अबड़ो अमरोट शरीफ़ जे भिक में। तव्हांखे जो केरु चए त मां राति मके पाक में वियुमि, वरी मोटी आयुमि, वरी अचे नौशर अबड़े में पहुतुमि, त तव्हां मूं केरु हुनजी ॻाल्हि मञी? चओसि ख्वाब में त थी सघे थो, जाग में त वाई कोन। ख्वाब में माण्हू सां भले थी अचे, जाग में त न। हाणे हुन इमामुल अंबिया त जाग जी ॻाल्हि कई न, तॾहिं अबू जहल अचे मौक़ो इहो वरितो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो। अबू बकर सिद्दीक़ फरमायो त इहा ॻाल्हि कंहिं कई आहे? अहिड़ी ॻाल्हि कंहिं कई आहे? चई न मां तोखे पुछां थो त इहो सचो थी सघे थो? चई न मूंखे ॿुधाए त कई कंहिं आहे अहिड़ी ॻाल्हि? चए तुंहिंजे यार मोहम्मद अमीन कई आहे। चए पोइ अंधा इहो सच आहे? चए सच आहे छा? हुनजे ज़बान खां अॼु ॾींहं ते कूड़ कॾहिं आयो कोन, त एॾी ॻाल्हि कूड़ कीअं कंदो? चइबो त अलाह जी का महिरबानी हुन सां थी वई आहे, इहो सच आहे। सो इनखे इहो आहे मेराज। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला चल मेराज सम्झण जी तौफ़ीक़ बि अता फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मां अॼु ॻाल्हि में पहिरियों दफ़ो आयो आहियां या अॻे बि आयो आहियां। हा मूंखे ईअं लॻे थो त ॼणो रोड जे हिते वट वट सां किथे मां आयो आहियां परे पासे। हा न हिते बहरहाल मूंखे ज़हन ते अचे थो, मतिलबु पुराणे वक़्त में। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मुंहिंजे अचण खे बि क़बूल फरमाए। अल्लाह ताला सभिनी जे ज़िकिर खे क़बूल फरमाए। हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुवारी पढ़ो, पर मां कुझु पंहिंजे अंदाज़ में मूंखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिम। इन ई हवाले सां मां शेर थो चवां, अल्लाह जी किबरियाई, अल्लाह जी किबरियाई। बोलहन त खुदा पाक बेशक शहनशाह आहे, न असबाब जी रब खे परवाह आहे। असबाब सबब अल्लाह खे इन शइ जी परवाह न आहे। मर्ज़ी पवेसि जीअं ॾसियो मां त बग़ैर पीउ माउ जे पैदा करे, मर्ज़ी पवेसि त आदम जे कुख मां बीबी हवा खे पैदा करे, मर्ज़ी पवेसि त अम्मा बीबी मरियम साइण पाक दामन औरत जंहिं शादी बि न कई, अल्लाह ताला ईअं बग़ैर पीउ जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैदा करे। मर्ज़ी पवेसि त मूसा अलैहिस्सलाम दरिया खे लठणे त दरिया मां रस्ता थी पवनि, ॿियो फिरौन अचे त उहो घर को मर्ज़ी अल्लाह के सबब। इन बोलन से शुरू तो क्या टाइम भी तमाम वेझो। मुखां बाद में वरी असांजी सिंध धरती जा बेहतरीन वाइद इस्लामन मौलाना रहीम बख्श साहब इंशाअल्लाह कुरान पाक जो लोलियूं अमां खे ॿुधाईंदा। शुरुआत कयां तो इन शेर सां, खुदा